कोट डिजी तल के अस्पताल में एमएस समेत समूरा डॉक्टर ऐं ॿियो स्टाफ अस्पताल में अक्सर गैर हाज़ुर हुजण ऐं अस्पताल में मरीज़न के इलाज जूं सहूलियतूं न मिलण वारनि अवामी शिकायतनि बाद फर्स्ट सिविल जज अब्दुल हकीम सांगी तल के अस्पताल ते ओचितो छापो हणी अस्पताल जो रिकॉर्ड चेक कयो ऐं मरीज़न खां मसला मालूम कया। फर्स्ट सिविल जज जे दौरे दौरान अस्पताल जो एमएस डॉक्टर गुलाम शबीर राजपर समेत 13 डॉक्टर ऐं पैरामेडिकल अमले मां 3 ॼणा अस्पताल में गैर हाज़ुर हुआ, जंहिं ते फर्स्ट सिविल जज अब्दुल हकीम सांगी सख्त कावड़ जो इज़हार कंदे एमएस समेत समूरे गैर हाज़ुर अमले के रिकॉर्ड समेत सुभाणे अदालत में तलब कयो आहे। जॾहिं त अस्पताल में मौजूद मरीज़न अस्पताल में दवाऊं न मिलण ऐं बहितर इलाज न थियण जूं दाहूं कंदे फर्स्ट सिविल जज आॾो शिकायतनि जा अंबार लगाए छॾिया, जंहिं ते फर्स्ट सिविल जज चयो त अस्पताल जी करोड़ों रुपया बजट हुअण बावजूद मरीज़न जो बहितर इलाज न करण ऐं दवाऊं न ॾियण इंतहाई अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। हुन चयो त सुभाणे अदालत में अस्पताल जे एमएस खां इन बाबति सख़्त पुछाणो कयो वेंदो। ख़ान मोहम्मद मल्लाह, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कोट डिजी।